बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में आवाया सागर मुजाहिद तुनियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। मीरो खान वासी पीरसन जो ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ बासर ख़िलाफ़ एहतजाज। बाकराणे में अहमद नवाज़ बरोई जी रिपोर्ट। मीरो खान तालके जे गोड मीरदार गोपांग वासी 60 वरियन जे पीरसन गुलाम लाए गोपांग गोड जे बासर दुर ख़िलाफ़ प्रेस क्लब बाकराणी अॻियां एहतजाज कंदे इल्ज़ाम लगायो आहे त गोड जा बासर जवाबदार जान मोहम्मद गोपांग, जुल्फकार गोपांग, मोहम्मद पनाह गोपांग, हुबदार गोपांग ऐं ॿिया मुंहिंजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु घुरनि था, जेका मुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, जंहिंजो मूं वटि 7 फारम ते दाख़िल रिकॉर्ड पिणु आहे। पीरसन वधीक चयो त बासर दुर हिकु पुलिस एसआई मोहम्मद रफ़ीक गोपांग मार्फत असांखे हिरासा कराए ज़मीन मां बेदख़ल तोड़े कूड़ा केस दाख़िल कराइण घुरे थी। हिन चयो त असांखे मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। पीरसन गुलाम लाए गोपांग एसएसपी कंबर शहजाद कोट डीआईजी लाड़काणो ऐं आला इख्तियारनि खे अपील कई त बासर दुर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, ही हुआ जो अहम ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.khabardarnewsalert.com।